मुझे जका न फरियाद मुझे अल्लाह वटि वेंदी। अॼु तव्हां जे विच में इन करे आई आहियां त मुंहिंजे आवाज़ खे ख़ुदा रा अल्लाह ताला तव्हांखे एतिरी इज़त ॾिनी आहे, तव्हांखे मीडिया में आंदो आहे, तव्हां हक़ जो आवाज़ उठाइण वारा आहियो। तव्हां अॼु पेरेंट्स अची करे रक्षा ॾियारीनि था कुझु त पेरेंट्स खे गले में जले वञे थो। असांजी छोकिरियूं मटियूं थियूं त हुनजो भाइटियो जेको अहमद आहे जवान छोकिरो जेको आहे उहो असांजी छोकिरियुनि जे अॻियां मोबाइल खणी पेश करे थो, न थो ॼण त उहो हुनजी वीडियो करे ब्लैकमेल पियो करे। प्रेस खे जेको आहे सो इहो इंटरव्यू ॾियां त अॼु आउं मज़लूम थी करे तव्हांजे अॻियां पेश थी आहियां। सम्झो त तव्हांखे पंहिंजो वॉइस ऑफ गार्ड सम्झां थी त माना आउं पुलिस थाणनि में हेॾा होॾा काफ़ी हली वई आहियां, किथे बि मुंहिंजो मदावा कोन थियो। कोर्ट में वियसि, कोर्ट प्रोटेक्शन मूंखे ॾेई छॾी आहे, उनजे बावजूद बि मुंहिंजो स्कूल जो जेको गेट आहे स्कूल शाइनी स्कूल बदीन कॉलेज बि आहे अल्हम्दुलिल्लाह। हुन वक़्तु मूं वटि 750 खां मथे ॿार आहिनि ऐं उन मंझि छा आहे त हिन वक़्तु जेको मेन गेट असां लॻायो आहे, मेन गेट ते जे अॻियां बिल्कुलु इस्माइल तपेदार मेमार, हुनजो भाउ अब्दुल वाहिद मेमार, हुनजो भाउ इसहाक मेमार ऐं हुनजा जेका भाइटा अहमद, इहे सभु गॾिजी करे असां ते टॉर्चर करे रहिया आहिनि। असांजो मेन गेट जेको स्कूल जो आहे उन ते अॻियां दीवार खड़ी करे छॾी आहे, जस्ट उहे या त शॉप ठाराइनि पिया या छा कनि पिया। असांजे ॿारनि खे तमामु हिरासा कयो आहे। असांजे ॿारनि खे जेको आहे सो कल्ह वेठा हुआ त उन्हनि खे कुर्सियूं हुआ उछलियूं आहे, असांजी छोकिरियूं मटियूं थियूं त हुनजो भाइटियो जेको अहमद आहे जवान छोकिरो जेको आहे उहो असांजी छोकिरियुनि जे अॻियां मोबाइल खणी पेश करे थो, न थो ॼण त उहो हुनजी वीडियो करे ब्लैकमेल पियो करे। असांजी न्याणियूं थींदियूं मैडम हीउ छोकिरो असांखे तंग पियो करे। असांजे हिते 750 स्ट्रेंथ बि उते असांजे डुक में ॿार ऐं माइट अचनि नथा, छो कंदा अचनि त मैडम ख़ुदा न ख़ासा तव्हांजे जहिड़े में असांजे ॿारनि खे को नुक़सान थी वञे। हीउ तइलीमी इदारो आहे, हीउ हींअर जो इदारो न आहे, हीउ आबिद टाउन जो फर्स्ट पहिरीं बिल्डिंग शाइनी स्कूल मदीना आहे जेको असांजो अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं हली रहियो आहे। आउं ख़ुदि 97 खां हिते पढ़ाए रही आहियां, पंहिंजी ख़िदमतूं ॾेई रही आहियां ऐं अॼु आउं प्रिंसिपल जी सीट ते आहियां ऐं मूंसां तमामु घणी बदकलामी कई आहे, मूंखे तमामु घटिया अल्फाज़ ॻाल्हाए विया आहिनि, मूंखे सिर खणी आया आहिनि, जेके मूं वटि वीडियोस मौजूदु आहिनि। मुंहिंजे जेका हस्बैंड ते वार कयो आहे सरे सां जेका आहे पुठनि ते सरे ते वार कयो वियो आहे ऐं जंहिंजी वीडियो मूं वटि मौजूदु आहिनि ऐं उहे सिरूं मूंखे खणी चए थो माई तुंहिंजो मौत थी वेंदो। इहो अब्दुल वाहिद जेको वॾो भाउ आहे तपेदार इस्माइल तपेदार जो वॾो भाउ, उहो आयो मथां इसाक अची वियो, कार मां लथो आहे, हिकदमि सां ॾरी कई आहे, ॿारनि खे हरास कयो, ॿारनि जी को किताब को केॾा पको ॿार तिर पखड़ थी विया। ऐं मां ॿिनि 3 ॿारनि खे हिकिड़े खे टंग में जेका सरिया आया आहिनि, हिकिड़े ॿिनि खे जेका सो कुर्सियूं खणी हुन मग़ज़ में आया आहिनि, पर इहा अलाह ते कहिड़ो एहसान ते बची विया, अहिड़ो ख़तरो न थियो, ख़ुदा न ख़ासता जॾहिं थी वञे हा पर बच्चा त हिरासत थी विया आहिनि, हाणे अचण लाइ तयारु कोन आहिनि। जिते मुंहिंजी छोकिरियुनि जी स्ट्रेंथ जेका आहे तक़रीबन 450 आहे, उते मुंहिंजी छोकिरियूं हिन वक़्तु जेका आहे सो 200 खां घटि पियूं अचनि। छो त असांखे धपा न अची वञनि था, मैडम तव्हांजो मसइलो हल थी वञे असीं पोइ अचूं। मुंहिंजो मसइलो केरु नथो हल करे, न मुंहिंजी पुलिस थी करे, न को बि मुंहिंजो नथो करे। हिन खे इहे एतिरो ॾाढो माण्हू आहे, सॼो पाड़ो हिन कढी ॾिए थो, सॼो पाड़ो जेको यकीन करो पाड़ी जा 2 माण्हू अहिड़ा आया जंहिं मूंखे चयो नालो तुंहिंजी खड़ा वरी हुते सख़्ती कंदा। उन्हनि ॿिनि माण्हुनि चयो मैडम वेल डन, तव्हां औरत थी करे हिनखे फेस कयो आहे, असां मर्द जेको आहे सो हिरास आहियूं। हिन साम्हूं को घर आहे, तव्हां ॾिसंदा उहो प्लाट बि मुंहिंजो प्लाट हो जेको असां हुनखे सेल कयो, हुन तव्हां वञी हींअर बि ॾिसंदा न त हुनजे घर में हेतिरी दरी टुटल आहे, भित टुटल आहे जंहिंमें उहे सिरूं लॻल आहिनि। मूंखे हिन चयो उन पाड़े वारे अची चयो त मैडम हीअ जेका टुटल आहे न हीअ मूं अंदरे पासे खां केबिन खोली थे, ऐं बेरोज़गार आहियां, मुंहिंजे बाबा सां वेठी चयो जवान छोकिरो हले पियो, हीअ हले पियो, हुन केबिन खोली थे, उहो केबिन हुनजे बंदि कराई वई पिस्टल सां। मूंखे लफ़्ज़ पाड़े वारे जा आहिनि, पिस्टल ॾेखारे असांखे गॾु खे मूंखे जेका बंदि कराए छॾे। हाणे मूंखे हिन वक़्तु जेका जॾहिं मुंहिंजो मसइलो थियो आहे तॾहिं हुते तव्हां तुंहिंजी दीवार ठाराए छॾ, बंदि कराए छॾ, सीरो वीरो कढी छॾ, दीवार जेको करे छॾ। छा वजह त हीअ वरी हिनखे सबूत न मिले त साम्हूं वारनि सां करे पियो, हिन सां बि करे चुको आहे। असल में थोरो तुंहिंजे रिश्ते में अचनि था, लेकिन रिश्तेदारनि खे बि कोन थो छॾे, मुंहिंजे का माण्हू कोन आहे। ऐं इसाक मेमर जीअं कार मां निकितो हिकदमि सां अची मूंखे जेको वार कई, मां हेड़ी मूंखे तमामु घटिया लफ़्ज़ ॻाल्हाया विया, बेहूदा ॻाल्हाया विया लफ़्ज़, तव्हां जेके ॿुधाइण जे लाइक़ ई न आहिनि मूंखे। हिन खां पोइ छा थो चए त जेका आहे सो तूं वेठी रहे ते मुंहिंजे घर जी मायूं हिते ईंदियूं, गेट ॿई खोले छॾे पंहिंजे घर जा। तव्हां यकीन करो हिन अंदाज़ में पंहिंजे गांव में अल्हम्दुलिल्लाह पर्दे में हुयसि, इस्लाम में इहो कोन्हे त औरत ॿाहिरि नथी निकिरी सघे, पर्दे में बिल्कुलु कमु बि करे सघे थी, हुनखे बराबरि अचनि मर्दनि सां। ऐं हुन मर्द इस्माइल जेको आहे हिकदमि सां अंदरि वियो आहे, हेतिरी वॾी पिस्टल जेका 2 नाली तेरी बंदूक हुई उहो खणी अची वियो, जंहिं ते जेका आहे सो हिनजो पुटु जेको वकील आहे हुनजो नालो आहे याकूब। उन पहिरीं याकूब अची मूंसां बदतमीज़ी कई, पर याकूब खे चयो याकूब तो मूं औरत ते जेके लफ़्ज़ कढिया आहिनि तो किथे घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइनि। मूंखे चयो वियो त हा हीउ लिखंदसि रिपोर्ट में, मूंखे लॻा त तव्हां कपिड़ा लाथा आहिनि, गाउन में वेठी आहियां, मुंहिंजे बचनि जे विच में वेठी आहियां, मुंहिंजे नाले हे लफ़्ज़ ॻाल्हाया विया आहिनि।
जॾहिं मूं हुनखे रियलाइज़ कयो त लफ़्ज़ कहिड़ा ॻाल्हाया आहिनि तुंहिंजी मूं औरत खे, छा तुंहिंजी माउ कोन्हे, तुंहिंजी भेण कोन्हे, अॼु तूं मुंहिंजे नाले चवंदे त तूं कपिड़ा मुंहिंजे ॻाल्हाता आहिनि, तूं कीअं पियो चवी? तॾहिं हुन शख़्स जेका आहे मूंखे हीअ हथु ॿधा, भेण मूंखां माफ़ कर, मूं ग़लती में चई वियसि, हुन जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि, हुन मूंखे इहो चयो त मूंखे पुलिस चयो त तूं ही फिल्म ठाहे। हाँ आउं पुलिस खे कोन थी हणी सघां, छो मूं न पुलिस खे हिनखे ॿुधंदे ॾिठो, आउं जेका ॻाल्हि मुंहिंजे अॻियां आई आहे आउं बिल्कुलु उहा पेश कंदसि। तंहिंखां पोइ असांजे स्कूल जे ट्यूशन जा जेके ॿार आहिनि उहे हिरास आहिनि, मुंहिंजो उस्ताद पढ़ाए रहियो हो, उन उस्ताद खे जेका आहे सो जीअं हिन ॿारनि खे हिन कुर्सी हुई त ॿार नंढा हुआ, जेके तव्हां जेके सभु वेठा आहिनि इहे 8th क्लास जा ॿार आहिनि, हिकिड़ो 9th क्लास जा ॿ ॿार हुआ हुनमें, त हिननि खे चाको कुर्सी खणी अची उछला हुआ आहे, ॿार पंहिंजो बचाव करण लाइ निकिता त हुते घोड़ ते जेका टीचर निकिरी आया, टीचर मां वठी आई हिते मौजूदु आहिनि मूं वटि, अगरि तव्हां हुन खां पुछो त तव्हांखे उहा साॻी स्टेट ॾींदा, उहा साॻी स्टेटमेंट ॾींदा जेका मुंहिंजी स्टेटमेंट हूंदी। हुन टीचर जॾहिं हुनखे मनायो, एतिरे में मुंहिंजा हस्बैंड अची वियो, सर रेहान फरीद वो अची विया, हुन चयो अब्दुर्रहमान जो को भाउ, हुनखे चयो अब्दुर्रहमान हिनखे मना कर, धंध न कर, इज़त वारा माण्हू हुयो, अब्दुर्रहमान अब्दुर्रहमान ये कंदे कंदे साक ने तो मुझे हस्बैंड के गले में आती थी, मता बेटा छोरा मुझे हस्बैंड के ये किराए गए पंहिंजी घर जी दिकी ते ऐं मता घर में जा वो सरे खणी करे, सरे तो नथो थी सघे, सरे टाइप के स्टिकी लोजी स्टिकी आयरन बार वो खणी अची हिकदम सां मुझे हस्बैंड जे पुठन ते आहे जेको जो वाइट सूट रत्ना वारो थी वियो हो, पर असां कुझु कोन्हे नेक आख़िर चवंदा आहिनि शरीफ़ मज़लूम हमेशह साइड वठंदो आहे, ही हमेशह इहो कयो वेंदो आहे। इहे साॻियो अहिड़े तरीक़े सां मूं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे टीचरनि खे, पंहिंजे हस्बैंड खे, टीचर जेके वेठे ॿिया बि हुआ सभु पेची विया, सभु खणी करे रांदि खे अंदरि वेठी विया ऐं जेका हुनमें सर अल्ताफ़ आहे, सर अल्ताफ़ ते 3 ॼणनि माण्हुनि गॾिजी करे तशदुद कयो, हुनजे वारनि मां जॾहिं हुनखे भित में उछलाऊं, हुनखे गोॾनि में लतूं हूं, हेठि हिसे ते लतूं हूं आहे, ॾिसो छा कीअं इंसान उस्ताद सही आहे। ऐं जॾहिं तव्हां अहमद शुक्र आहे हिननि जे इन साईं अल्ताफ़ जे हथनि में पढ़ी निकितो आहे ऐं हिन जे घर जी जेके न्याणियूं आहिनि, टे न्याणियूं आहिनि ऐं उहे 3 न्याणियूं इहे अहमद असांजी शाहिन स्कूल मां पूरी तइलीम हासिल करे इंटर करे निकिता आहिनि ऐं उहे निकिरी विया आहिनि। हाणे असांखे चयो वञे थो तव्हां हिते चकलो था हलायो, तव्हां हिते कंजर पोख ते वेठा आहियो, तव्हां हिते कारो मो करियो था, हिते डबू हलनि था ऐं हर तरीक़े सां प्रेशर था मथे विझनि, त असां जेका आहे हीअ सभु कमु करियूं था। जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा काफ़ी प्राइवेट इदारा ॾिठा हूंदा तो एंड भी थी विया आहे, पर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसो 97 खां जेको इहो इदारो हली रहियो आहे अञा हिकिड़ो ॾींहुं बि हुन पंहिंजे स्कूल खे बंदि न कयो आहे। छा रीज़न आहे त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे पहिरीं पीरियड क़ुरान जो हले थो, तदरीस जो हले थो, मूं वटि हाफ़िज़ आहिनि, मुफ्ती मुनीब रहमान खां पढ़ियल जेका आहे आलिम आहे, सुबुह जे पीरियड में पंहिंजो दीन जो इस्लाम जो कमु हलाईंदो। केतिरा ॿार साਡਾ क़ुरान कंप्लीट करे चुका आहिनि जेके घर में न पढ़ी सघा आहिनि। अगरि असां हीउ कमु कंदा हुजूं हा न त हिते क़ुरान न रखो आहे तो असां मुस्लमान खे शर्म अचे त ॾिसो था गंदा कमु करियूं था त असीं क़ुरान बि पढ़ायूं पिया, आउं नथी सम्झां त इहो केरु कंदो। इन करे तव्हां महिरबानी करे मुंहिंजे न आवाज़ खे जेतिरो थी सघे बुलंद करियो। मूंखे पूरी सिंध न पूरी पाकिस्तान ते मुंहिंजी आवाज़ वञणु खपे। हिन सवाइ ॾाढी शिकार आहिनि, हिन सभिनी खे हिरासत कयो आहे। हिकिड़े ॾींहुं छा थियो आहे 17 तारीख़ मूंखे परेशान कयो आहे, हिरासत कयो आहे, मुंहिंजा खाता पीता मुंहिंजे रहण कयो आहे, मूंखे परेशान कयो आहे। ऐं घर जी हिकिड़ी औरत आहियां, मुंहिंजा 5 ॿार आहिनि, ऐं हुनखे खाराए थी करती बचाए खाराए अकेली आहियां। मुंहिंजा ॿार 4-4 5 ॾींहं खां बुखिया वेठा हूंदा आहिनि। मामा अॼु असां डबल रोटी खाई वरिती, मामा नूडल्स खाई वरिता, छा आहे इहो की मुंहिंजे मां तकलीफ़ में कोन आई आहे, परेशानी में कोन आई आहे, मूंखे छो कोन इंसाफ़ मूंसां कयो वञे। अॼु आउं तव्हांजे विच में इन करे आई आहियां त मुंहिंजे आवाज़ खे ख़ुदा अल्लाह ताला तव्हांखे एतिरी इज़त ॾिनी आहे, तव्हांखे मीडिया में आंदो आहे, तव्हां हक़ जो आवाज़ उठाइण वारा आहियो, तव्हांखे इंसाफ़ करणु खपे मज़लूम खे। अगरि तव्हां जेको बि सबूत कंदा, मुंहिंजे स्कूल जो हर ॿार सबूत आहे। जॾहिं त तव्हां वटि दस्तावेज़ मौजूद ई कोन्हे हिन प्लाट जा, गैर कानूनी प्लाट, सरकारी प्लाट, तव्हां हिते सेंस रखी सघो था। अल्लाह पढ़ियल लिखियल आहियां ऐं B.Ed आहियां, इंशाअल्लाह अल्लाह जो शुक्र आहे, पढ़ियल लिखियल ज़हन सुठो थी रखां। ऐं जेको मुंहिंजे दरवाज़ो जेको वॾे तरफ़ लॻल आहे 15 फुट, मूंखे गली त कोन थी ॾिनी वञे, पर हुन प्लाट ते कब्ज़ो कयो पियो वञे। हुन प्लाट ते तव्हां बि सेंस रखो था, छा म्यूनिसिपल कमेटी इलीगल कमु कंदी? कॾहिं कोन कंदी। म्यूनिसिपल कमेटी नालियूं हुतां कढंदी, कंहिंजे प्लाट मां कॾहिं कोन कढंदी, उहा हमेशह गली मां नाली कढंदी। ऐं उहा 97 खां उहो प्लाट जेका हुते पियो आहे, अॼु जेका चवनि था त हीउ प्लाट असांजो आहे, जे हिन जो प्लाट आहे त म्यूनिसिपल कमेटी हींअर तक़रीबन 4-5 महीननि जे अंदरि में ब्लॉक्स लॻाया आहिनि। छो लॻाया आहिनि? छो गवर्नमेंट जो पैसो गवर्नमेंट खे लॻो न, रोड रस्ता जेका गवर्नमेंट ठाराईंदी। जेकॾहिं मुंहिंजो प्लाट वरितल आहे, गवर्नमेंट मूंखे ब्लॉक्स लॻाए ॾींदी, मुंहिंजे स्कूल में छो कोन ब्लॉक्स लॻाए ॾे गवर्नमेंट? म्यूनिसिपल वारा छो कोन लॻाए ॾी? मूंखे मज़लूम सम्झी मूंखे इंसाफ़ ॾियो। अगरि मूंखे इंसाफ़ न मिलियो त आउं इंतिहाई अहिड़ो क़दम खणंदसि जेको शायदि ई बर्दाश्त कंहिंखां थिए, पोइ सभिनी अखियूं खुलंदियूं। ऐं उहा ॾिठो वियो मीडिया आहे या पुलिस आहे या सरहदी वारा जेके आहिनि, जॾहिं हिकिड़ी छोकिरी या हिकिड़ी औरत मज़लूम थी, जॾहिं लटके थी पखे मंझि या पंहिंजो ज़हर खाई फाड़ी थी रहे या पाण खे शूट करे थी,
तव्हां यकीन करियो बग़ैर के फीसे 100 मीडिया वारा अची वेंदा, पुलिस वारा 100 अची वेंदा इंक्वायरी कराइण। मोए खां इंक्वायरी कंदा तव्हां मुंहिंजी? मूंखे हींअर इंसाफ़ खपे। ज़िंदगी में इंसाफ़ न पहुतो त पोइ मोए इंसाफ़ मुंहिंजे लाइ न अचिजो, न मुंहिंजे लाइ आवाज़ उथारिजो। सम्झो हिकिड़ो जेका बसि इंसान ॿियो मुंहिंजी जेका न फरियाद मुंहिंजे अल्लाह वटि वेंदी, ऐं हुन में इहे मीडिया वारा, इहे पुलिस वारा, इहे सभु हिते पेश थींदा।